नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे खिपरो जे शहरनि पारां भरपूर आजियां कई वई आहे। अवामी न्यूज़ जो नालो छमछम में लिखी अवामी न्यूज़ सां गॾिजी क़ौमी काज मल्हाइण जो वचन कयो वियो आहे। पेश करियूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन ऐं सिंध धरती जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत खे, जंहिं सभिनी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो ऐं क़ौमी काज मल्हाइण जो जोश जगायो ऐं सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो है। अवामी न्यूज़ सां गॾु आहियूं। अवामी न्यूज़ खिपरे में सुठो कमु करे पई ऐं अवामी न्यूज़ धरती जो सुठो ॾाढो मनाए रही आहे। असीं उन्हनि सां गॾु आहियूं। असां पंहिंजी मिठाई ते अवामी न्यूज़ नाले सां रिलीज़ कई आहे, जेको असां सकाफ़ती ॾींहुं तारीख़ ॾींहुं आहे। सिंधी टोपी अजरक जो इन ख़ुशी में असां जम्मू विराए रहिया आहियूं। अवामी न्यूज़ पारां असां इहो मिठाई चमचम में नालो लिखियो आहे। उनजे पारां असीं इहो सिंधी आहियूं, इनके असीं भेटा पेश करूँ था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।